खुशिया में बिनी जहाननि जे आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा ऐं हज़रत इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जी विलादत जी ख़ुशीअ में ॿ अलॻि अलॻि महफ़िल जश्न सादिक़ीन मुनक़द कई वयूं। अंजुमन सफ़ीनतुल अब्बास पारां इमाम बारगाह सैयद ग़ुलाम मेहदी शाह में अज़ीमुल आलिशान जश्न सादिक़ीन प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें बैनुल अक़वामी शोहरत याफ़्ता आलिम दीन अल्लामा सैयद शहनशाह हुसैन नक़वी ख़िताब करे आशिक़ाने अहल बैत जे दिलनि खे मुनव्वर करे आले रसूल जी ज़िंदगी ते रोशनी विधी। महफ़िल में मटियारी जे सना ख़्वाननि आशिक़ हुसैन मौलाई, अली फैज़ान ख़ासकेली, सैयद यावर शाह, सैयद जामीन शाह, सैयद अली अब्बास शाह ऐं ॿियनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान अक़दस में अक़ीदत जा गुल निशावर किया। जिण त होॾां हाशमी इमाम बारगाह में पिणु महफ़िल जश्न सादिक़ीन जो एहतमाम कयो वियो, जंहिंमें अंजुमन ग़मदस्तार हुसैन, अली फैज़ान ख़ासकेली, अंजुमन अता पंजतन, अंजुमन कमर बनी हाशिम, आशिक़ हुसैन मौलाई कमर हुसैन ऐं ॿियनि नातूं पढ़ी महफ़िल खे चार चंड लॻाए महफ़िल मिलाद में वेठल आशिक़ाने रसूल खे झुमाए छॾियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।